तव्हां मूं मतां बार बणिजी विया आहियो। बाबा साईं ही निभागा धरती ते बोझ आहिनि। इन करे मूं फ़ैसिलो कयो अॼु राति खॾ खोटे हिननि खे दफ़न कजे। बाबा साईं तेरे पूरन कयो तो तव्हां मतां गोली छो ज़ाया कयां? माफ़ कयो बाबा साईं, खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी तौबा, वरी मां अहिड़ो कमु न कंदुसि। हिन लानतीअ चवण ते मां हिन जे पोयां लॻमि। अॼु खां वठी मूं तौबा कई, मुंहिंजे अबे ॾाॾे जी तौबा कई। मूंखे न मार, बाक़ी हिन बांदर खे मार। अजाया वास्ता न विझो। ज़ालिमनि खे माफ़ करणु अकबर ख़ान जे उसूल में न आहे। हिकु ॾींहं जी मोहलत अथव। रब खां माफ़ी घुरो। राति तव्हांखे पूरो करे छॾींदुसि। यार मुराद मां त चवां पियो न तूं मूंखे माराई दे, नेठि माराई ॾे ख़बर हाणे छा थींदो असांजो। मूंखे लॻे थो त वक़्त खां अॻु में मारिया वेंदासीं। यार मुराद बचण जी का उमेद आहे? सिंधा त तव्हां कॾहिं बि कोन बचंदो, छो त तव्हां अकबर खान जे गज़ब खे दावत ॾिनी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।